नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर ڀرسان اسڪولي शागरदनि खां मोटर साइकिल फुर करण जी कोशिश रड़ين ते जवाबदार फरार थी विया आहिनि। सुल्तानपुर जे मक़ामी दरगाह पीर नवल मुशाक वटां गुज़रंदे ॻोठ भरतवासी किफ़ायतुल्ला कुमार जी स्कूल पढ़ंदड़ 7 सालनि जो पुटु सलीमुल्लाह खां मुबीना फौरन पारां मोटर साइकिल फुर करण जी कोशिश नींगर जे रड़ين ते फोरू फरार थी विया जॾहिं त इतला बावजूद पुलिस न पहुती, जंहिं करे नींगर जे वारसनि पारां प्रेस क्लब पहुची एहतजाज पिण कयो। इन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेकॾहिं इलाइक़े में ईअं बदअमनी रही त मासूम ॿारड़ा स्कूल वञणु छॾे ॾींदा ऐं संदुसि मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। इन्हनि SSP सखर ऐं ॿिनि वसवारनि इख़्तियारनि खां नोटिस वठी इलाइक़े में बदअमनी ख़तमु करण जो मुतालबो पिण कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।